अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका हल। ग्रुप में सवाल आयो है इशराक जी नमाज जो वक्त तंहिंजे बारे में। जी सवाल फरमायो भलीकार जी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू जी। शेख उम्मीद है खैर से हूंदा। अल्हम्दुलिल्लाह। शेख ये सवाल हो त जेको इशराक जी नमाज जेको चास जी नमाज इन जो सही टाइम क्यों है? माशाअल्लाह। इशराक जी नमाज चास जी नमाज इन जो सही है। इन जे मुतालिक सवाल पूछे में आयो है। 5 वक्त फ़र्ज़ नमाज़ूं ई त रहियूं पिंड जी जगह ते, इन में कीअं शक न आहे। तंहिं सवाइ अमोक उहे इबादतूं जंहिंजी फ़ज़ीलत पण आ वई आहे अने आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अमल पण आहे। तहज्जुद जी नमाज़ आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अमल आहे अने फ़ज़ीलत पण आहे। ॾींहुं निकिरे थो तंहिं पुठियां ज़ोहर खां पहिरीं इन विच में अमुक नमाज़ूं रहियूं। नाला अलॻि अलॻि आहिनि। अरबीअ में ज़ोहा चई में आयो अने इन जो तर्जुमो चाश्त थियो। वधारे चाश्त चवनि था, चाश्त जी नमाज़ तंहिंजी पण फ़ज़ीलत आ वई आहे। पर हिते सुवाल पुछे में आयो आहे जे इन जो टाइम कहिड़ो आहे। पहिरीं हदीस अर्ज़ आहे आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको शख़्स फजर जी नमाज़ बा जमाअत अदा करे थो नमाज़ पढ़ी पिंड जी उन जॻह ते वेठो आहे जिते नमाज़ पढ़ियो उते ज वेठो आहे। पोइ लौणा फेरे नथो, उथवे करे नथो, पोइ मोबाइल जी घंटी हिकु व्हाट्सएप कीअं न उन ई वेठो आहे, अलाह जो ज़िक्र करे पियो। अच्छा, ज़िक्र कंदे कंदे सिज निकिरी आयो अने मकरूह वक़्तु पूरो थी वियो। तंहिं पुठियां 2 रकातूं नमाज़ अदा करे थो। तक़रीबन 5-7 मिंट सिज निकिरी आयो। तंहिं पुठियां 2 मिंटें जो ॻारो रखो। 2 मिंटें पुठियां 2 रकातूं जेको अदा करे थो उन शख़्स खे हज अने उम्रे जे सवाब जे बराबरि सवाब मिले थो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पूरो 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 सवाब मिले थो। अच्छा, अहले इल्म जो चवणु इहे आहे इन हदीस जे बारे में। हिकिड़े चयो ज़ईफ़ आहे, अमुक चयो त हीअ हसन आहे अने शेख अलबानी रहमतुल्लाह अलैह इन रिवायत खे हसन जो दर्जो ॾिनो हुयो। जेकॾहिं अव्वल वक़्त में पढ़े में अचे सिज निकिरियो 2 खनि मिंट 15 मिंट सिज निकिरे पुठियां जे अदा करे में आ वयूं 2 रकातूं त ई रहियो इशराक। अने इशराक पण चास्त जी नमाज़ जो बाग़ आहे। अने जेकॾहिं थोरो लेट पढ़े में आयो 4 रकातूं त ई चास्त रहियो। अहले इल्म जे नज़दीक इशराक अने ज़ुहा चास्त हिकिड़ी जी नमाज़ आहे। चास्त जो ज बाग़ इशराक आहे अमुक अहले इल्म जे नज़दीक। इंतिहाई वक़्तु छेलो वक़्तु आख़िरी वक़्तु जेको रहियो ज़वाल शुरू थिए थो बंदि कई खपे। ज़वाल स्टार्ट थियो अने इन नमाज़ जो टाइम पूरो थियो। मतिलबु अॼु पाण 11-12 वॻे सुधी चास्त पढ़ी सघूं था। अने सिज निकिरियो तंहिंजे 15 मिंटें पुठियां 2 मिंटें पुठियां इशराक पढ़ी सघूं था। पर ॾुख हिन ॻाल्हि जो आहे वीचारा हिकिड़ा अहिड़ा बदनसीब अने महरूम आहिनि जंहिंखे जुमुए नसीब न आहिनि। अहिड़ा पण आहिनि जेको 5 वक़्त नमाज़ नथा पढ़ी सघे अने हिकिड़ा ख़ुशनसीब आहिनि जेको 5 वक़्त जी पाबंदी रखी तहज्जुद पढ़नि पिया, इशराक पढ़नि पिया। अर्ज़ नमाज़ इस्लाम जो रुकन है, नमाज़ इस्लाम है, नमाज़ दीन जो रुकन है, नमाज़ दीन है, नमाज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक अखियुनि जी ठंडक है, नमाज़ रब जी रिज़ा जो ज़रियो है, नमाज़ जन्नत जी चाबी है, नमाज़ मोमिन जी शान है, नमाज़ मोमिन जी महराज है। नमाज़ जी पाबंदी रखी खपे। फ़र्ज़ नमाज़ जी पुठियां जे वक़्तु ताईं त इशराक जो ऐं चास्त तहज्जुद अवाबीन नवाफिल वग़ैरह मड़ पढ़िया खपे। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।